अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराची जे 3 अस्पतालुनि ते अरबे रुपया ख़र्च कया आहिनि। पहिरियां पैसा ॾियो पोइ कंट्रोल संभालियो। सिंध सरकार कराची जे 3 वॾनि अस्पतालुनि जो कंट्रोल वफ़ाक़ जे हवाले करण खां इनकार करे छॾियो। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूअ सिहत वारे ख़ुसूसी मुआविन डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा खे ख़त लिखी चयो आहे त सिंध हुकूमत NIC, VD, NICH ऐं जना अस्पताल में सहूलतुनि लाइ बहितरी आणण लाइ अरबे रुपया ख़र्च कया आहिनि। हाणे उन्हनि अस्पतालुनि में समूरे मुल्क जे माण्हुनि जो इलाजु मुफ़्त में थिए पियो। वफ़ाक़ जेकॾहिं उन्हनि जो कंट्रोल संभालणु चाहे थो त पहिरियां सिंध हुकूमत जा ख़र्च कयल अरबे रुपया वापसि करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वाज़े कयो आहे त शुगर माफ़िया जो मामिलो न दॿजंदो। माफ़िया जो मुक़ाबिलो करे सभिनी खे वाउखो कयो वेंदो। PTI जे कोर कमेटीअ जे इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त शुगर माफ़िया अवाम जूं परेशानियूं वधायूं ऐं संदसि पुठियां आहियां खेनि अंजाम ताईं पहुचाईंदुसि। सिंध जे कोरोना मुतासिर इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन, लाड़काणो, नओं देरो ऐं रतो देरो शहर मुकमल तौर सील। 3 शहरनि जा मुख्य रोड रस्ता, कनातूं हणी ऐं ॿियूं रुकावटूं बीहारे बंदि कया विया। शहरनि जे गैर ज़रूरी तौर ॿाहिरि निकिरण ते पाबंदी। ज़रूरत जो सामान वठण लाइ सिर्फ़ु हिक शहरीअ खे ॿाहिरि वञण जी इजाज़त हूंदी। कराचीअ जे 6 ज़िलनि जा मुतासिर इलाइक़ा बि बंदि ऐं हैदराबाद जे 90 खां वधीक इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। टंडोवाला, यार, कंबर, खैरपुर, कशमोर, कंदकोट, जेकबाबाद ऐं ॿियनि ज़िलनि जे मुतासिर इलाइक़नि खे बंदि करायो वियो। कुझु हंधनि ते इंतिज़ामिया जे हुक्मनि खे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं SOPs ते बि अमल न कयो। समूरे सिंध जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो मुद्दो पूरो थियण जो लोकल गवर्नमेंट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। SSP अल्ताफ़ हुसैन लिगारीअ खे नौशरो फेरोज़ जो नओं SSP मुक़ररु कयो वियो। डिस्ट्रिक्ट जेकबाबाद पुलिस ठुल्ह में लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारनि 12 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कया विया। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।